बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इमाम इनकलाब हज़रत पीर सैयद सिबगतुल्लाह शाह सानी सूरह बादशाह शहीद रहमतुल्लाह अलैह सिंध में बरतानवी राज दौरान 1930 खां 1936 ताईं सिंध खां सवे मैल ॿाहिरि रत्नागिरी मदनापुर राजशाही वग़ैरह जेलुनि में रहा। 1352 हिजरी यानी 1933 ईस्वी में ज़िले उमरकोट के एक मशहूर आलिम और शायर मौलाना मोहम्मद मुबारक असीम पल्ली रहमतुल्लाह अलैह सूरह बादशाह की गिरफ्तारी और आज़ादी के हवाले से काफ़ी नज़म चया जेके उन वक्त सभी हुरन के दिलन जो आवाज़ हुआ। मौलाना मुबारक पल्ली जो तखल्लुस असीम हो, संदसि वालिद जो नालो अब्दुल हमीद पल्ली हो और पा नक्शबंदी सिलसिले में मटियारी के सरहदी बुजुर्गन जो मुरीद और एक आशिक रसूल आलिम हो। मौलाना मुबारक पल्ली जा पगारा खानदान सूरह बादशाह और हुर तहरीक जो वडो कदरदान हो। मौलाना उस्मान बंबरो किरानी के नाले से रिसाले किरानी जो एडिटर रहो और इन वहाबियत और राफजियत खिलाफ काफ़ी रिसाला और मकाला पुन लिखा। मौलाना मुबारक पल्ली असीम जी शायरी में एक नज़म पेश कजे थी जेका इन सूरह बादशाह की गिरफ्तारी और आज़ादी के तनाजुर में चई है। मुरीदो आस छो लायो खुदा सरवर आणाईंदो, ज़ियारत साण सैयद जे फटियल दिल यूं छुटाईंदो। मुरीदो आस छो लायो खुदा सरवर आणाईंदो, ज़ियारत साण सैयद जे फटियल दिल यूं छुटाईंदो। रो रातो ॾींहां जंहिं लए सिगो सरदार सोईंदो, वेही माफ़े अंदर मुर्शिद ज़रब कल में हणाईंदो। रखी कलंगी मथे ते अॼु ईंदो दिलदार दरगाह ते, वेही मस्जिद अंदर मुशफ़िक ज़िक्र ज़ाती चवाईंदो। अचे हिंद मां सदुम हादी रखंदो कदम किंगरीअ में, लखी दर मां लंघे लाइक कुफारन खे कंबाईंदो। छॾे परदेस खे पिरियम थिए शल देस में दाख़िल, लंघी हिंद जे हदुन मां अॼु अची सिंध खे वसाईंदो। मथे ते ताज यूसुफ जो रखी ईंदो मिठो मुर्शिद, वेही मसनद मथे मांझी मथा मूज़न उॾाईंदो। जेके माण्हू थिया मुनकिर मिसल मूज़ी कना मिलत, उन्हनि खे दीन जे अॻियां अची निर्मल निमाईंदो। जेके गुमराह आहीं अॼु कना इस्लाम जे अमरनि, उन्हनि खे निंड गफ़लत मां अची जानिब जगाईंदो। जेके काफ़र कटा आहीं असांजे दीन जा दुश्मन, करे जंगियूं उन्हनि खे अॼु अची कहरन कंबाईंदो। घुरो गॾिजी ख़ुदा खां सभु संदे सरदार आज़ादी, घुरो गॾिजी ख़ुदा खां सभु संदे सरदार आज़ादी। मुहाबे मीर मुरसल जे मिठो मुर्शिद मिलाईंदो। असी मां इल्तिजा कर ही थिए रहमान राज़ी हिक,
असी मां इल्तिजा कर ही थिए रहमान राज़ी हिक करे कर मां नज़र पंहिंजो सचो सैयद गॾाईंदो मुरीदो आस छो लायो ख़ुदा सरवर अड़ाईंदो ज़ियारत साण सैयद जे फटियल दिलियूं छुटाईंदो।